अस्सलाम वालेकुम। टे थी विया आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी महिरबानी सां मां अची वई आहियां लाइव। ऐं जीअं मां कल्ह अनाउंस कयो त असां ग्लास बॉटल्स ते ग्लास जार्स ते कमु कंदासीं। सो इंशाल्लाह अॼु खां वठी 2-3 जेके वीडियोज़ मूंखां थी सघियूं, जेके आइडियाज़ मुंहिंजे ज़हन में ईंदा उहे मां तव्हां सां शेयर कंदमि। हाणे अहिड़े क़िस्म जूं जेके बि बोतलूं हूंदियूं आहिनि, नंढियूं वॾियूं जार्स असां वटि अचनि थियूं। हूअं त ॾिसो ही पाण ई कंप्लीट हिकिड़ो मतिलबु कंटेनर आहे। असां हिन में कुझु बि रखी था सघूं। जॾहिं ही ख़ाली थी वञनि खाधे खां त हिननि खे धोई साफ़ करे ऐं असां हिननि खे यूज़ कंदा आहियूं। थींदियूं आहिनि घर में, मुंहिंजूं पाण वटि बि इलाही में बटण पिया आहिनि, इलाही में जेको आहे मोती पिया आहिनि, सितारा पिया आहिनि, अहिड़े क़िस्म जूं सनियूं सनियूं शयूं। सो इहो त हिकिड़ो हिन जो आम यूज़ आहे जेको हर घर में थींदो आहे। पर जेकॾहिं असां हिन खे हिकिड़े सुहिणे डेकोरेशन पीस में बदिलायूं, हिन जे मथां थोरी महिनत करे, थोरो कमु करे, त ॾाढो ज़बरदस्त कमु थी वेंदो। सो इन जे लाइ मां हिननि जा जेके ढक आहिनि उहे यूज़ कोन कंदमि। ढक असां हटाए था छॾियूं, ठीकु आहे। हीउ ढक कंहिं ॿिए दफ़े वरी कंहिं ॿिए कम लाइ यूज़ कंदासीं, जेको यकीननि तव्हां सां मां शेयर कंदमि इंशाअल्लाह। त हीअ ढक साइड ते था कयूं। असां यूज़ कंदासीं ही बॉटल्स, ठीकु आहे। ही शीशे जा जार्स आहिनि। कॉफ़ी जो आहे हिकिड़ो जैम जो नंढी बोतल आहे। त हिननि खे मां कुझु हिकु जहिड़ो ई हिकु टाइप जो कंदमि डेकोरेट, ऐं हिननि जो हिकिड़ो कंप्लीट सेट ठाहींदमि। अलॻि अलॻि बि यूज़ थी सघनि थियूं ऐं उन्हनि खे कंप्लीट गॾु बि यूज़ करे सघिजे थो। त इन जे लाइ जेको सभिनी खां पहिरियों मूंखे मटीरियल खपंदो उहो आहे हीअ ॿोरी जो पीस, ऐं उन सां गॾु गॾु ही जेको आहे कपिड़ो, सॉरी ग्लू, ठीकु आहे। ॿोरी ही त हिकिड़ो थोरो वरी बि मूं वटि थोरो रफ पीस आहे, पर अॼुकल्ह ॾाढी फाइन क्वालिटी जी ॿोरी मिले थी क्राफ्ट जे दुकाननि ते, ठीकु आहे। ऑनलाइन सर्च कंदो तॾहिं तव्हांखे ही बर्लैप चयो वञे थो, त बर्लैप तव्हांखे मिली वेंदो जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त। पर ही आम जेको असां वटि मिले थो अहिड़ो कपिड़ो ॻुणी जो, इहो बि तव्हां वठी सघो था। सो हिननि ॿिन्ही जार्स खे मां पहिरियों त इन ॻुणीअ सां रैप कंदमि, ठीकु आहे। सो हिन मां कटियूं था असां पीस, त जेको हिन मुंहिंजी वॾी वारी जार ते पहिरियों त पूरो अचे, ऐं हिन खे फुली कवर न ई करिणो, थोरो कवर करिणो आहे। निघत सीमा, वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम निघत, भली करे आयो, ठीकु आहे। हिन ॻुणीअ मां सभिनी खां पहिरियों त असां कढूं था ही टुकड़ो, ऐं एॾो वॾो सारो मां त हिन ते न वेड़ींदमि, थोरो नंढो था कयूं हिन खे। ऐं अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां निघत, तव्हां ॿुधायो, ठीकु आहे। सो हिन खे ट्रिम था कयूं, छो त अनइवन आहिनि हिन जा किनारा, त हिननि खे थोरो लेवल कबो। ऐं हीउ कपिड़ो वेकिरो आहे इलाही, त मां हुनखे कटे नंढो कंदमि, ठीकु आहे। हीउ ॾिसो न, हिन खे त सॼो कवर थो करे वञे, सॼो कवर न ई करिणो, थोरो कवर करिणो आहे। त मां हिन खे कुझु कटे नंढो थी कयां, बल्कि हिन जी कटिंग करण बि इन लाइ आसान हूंदी आहे जो ही हिन में क्लियर हूंदियूं आहिनि, विज़िबल हूंदियूं आहिनि तंदूं, त आराम सां आसानीअ सां निकिरी वेंदियूं आहिनि। सिधो सिधो कटे सघिबो आहे, न त कोई लाइन कढण जी या ट्रेस करण जी बि ज़रूरत कान्हे। सो ही पीस जेको आहे मां रेडी कयो आहे हिन वॾी वारी बॉटल लाइ, ऐं ही जेको बचो आहे इहो ॾिसां थी, न नंढीअ खां इहो नंढो आहे, त इन जे लाइ नंढी बॉटल जे लाइ मूंखे थोरो ॿियो टुकड़ो कटिणो पवंदो, त उहो असां कटे था वठूं। मां पहिरियों बि जीअं चयो त हीउ नेचुरल जेको आहे मटीरियल, इन सां कमु करण जो यकीन कयो एॾो मज़ो आहे। सो हिन खे मापे था वठूं त मूंखे केतिरो पीस खपे, बिल्कुलु थोरो खपे। अॼु मुंहिंजो इरादो कंहिं ॿियो कुझु ठाहिण जो, बॉटल्स में ई कुझु ॿियो, पर छा थियो जो किन बोतलनि ते जेको आहे चिंबड़ियल हुयो कागज़, त उहो लहे न पियो। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह हर पासे ख़ैरु रखे, हर पासे अल्लाह जो करम, अल्लाह जी बाज शामिल हुजे। सो हिन खे अञा थोरो सोढ़ो कंदमि, हीउ अञा मूंखे थोरो वॾो थो लॻे। ठीकु आहे। सो हिननि जा ॿिन्हिनि जे लाइ, बॉटल्स जे लाइ मुंहिंजो इहे पीसिस तयारु आहिनि। हाणे मां हिन जूं थोरियूं ॿिन्ही पासनि ना तंदूं कढंदमि, ठीकु आहे। बसि ही ॿ हेॾां कढियूं, 2-3 हेॾां बि 2-3,
त जीअं हिन में हिकिड़ी फ्रिल ठही पए, धागनि जी हिकिड़ी झालर ठही पए। ठीकु आहे, थी वियो। हिननि खे कयूं था साइड ते। हे नंढी बॉटल जो आहे ऐं हे वॾी बॉटल जो आहे, हिनखे बि असां ईअं ई रेडी कंदासीं। ॾाढो प्यारो लॻंदो ऐं तव्हां ॾिसजो त हीउ सेट जॾहिं कंप्लीट थींदो ऐं हिनखे तव्हां गॾु किथे डेकोरेट कंदव त यकीनन इहो तव्हांखे पाण खे बि वणंदो ऐं ॿियनि ॾिसण वारनि खे बि ज़रूरु तव्हां खां पुछंदा त हीउ किथां आयो आहे। ठीकु आहे, सो हाणे ग्लू हणी असां हिन जे बिल्कुलु बॉटम ते हीउ चिंबड़ाईंदासीं। ठीकु आहे, ऐं अहिड़ी तरह हिन ते बि, हिन जे बि पूरे सेंटर ते, छो त हीअ नंढी बोतल आहे, हिनखे असां ईअं नथा करे सघूं त अधु ख़ाली रखूं ऐं अधु भरे छॾियूं, तंहिंजे करे इहो हीअं असांखे चिंबड़ाइणो आहे। सो हाणे कयूं था शुरूआति। हीअ ग्लू मुंहिंजी फेवरेट हमेशह वांगुरु, सो जेतिरे एरिया ते हणणी आहे पूरे तरे ते हणणी आहे। ठीकु आहे, ईअं रैंडमली हणी वेंदासीं, विच ते भली जेतिरी बि हुजे, हेठि ऐं मथे चङी तरह लॻल हुजे त जीअं हे चङी तरह सील थी वई। सो पहिरियों हिनखे हणी था ॾिसूं, पोइ जिते ज़रूरत पवंदी त उते असां ॿीहर ग्लू हणंदासीं। हिनखे छिके फिक्स करिणो आहे। ॾिसो टाइट करे, ईअं न थिए त हिन में किथे गुंज या झोल रहिजी वञे, झोल न रहणु घुरिजे, हे टाइट हुजे। ऐं इन करे मां सिर्फ़ु हिन जे हेठिएं हिसे ते थी वेड़ियां, जो हेठियों हिसो सिधो आहे, उनखां पोइ मथे हुनजो शेप चेंज थो थिए त उन ते पोइ मैनेज करणु ॾुखियो थींदो। ठीकु आहे, सो असां हिन ते हीअ प्रॉपरली चिंबड़ाए वेंदासीं। थोरी ग्लू हणी ऐं हिन जो जेको खुलियल हिसो आहे इनखे बि पूरो कंदासीं। समीर अनवर, वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम समीर अनवर, वॾी महिरबानी तव्हांजी जॉइन करण लाइ। ऐं जिते जिते ज़रूरत पए त भई हिते ॿीहर अञा ज़रूरत आहे ग्लू जी, त उते बिल्कुलु ॿीहर हणी थी सघिजे। सो हीअ हिकिड़ी बॉटल ते लॻी वई, हाणे हिन नंढी बॉटल ते था हणूं त हिन ते बि असां ईअं ई चौधारी ग्लू हणी वेंदासीं। हेठे ऐं मथे किनारे ते घणी हुजे, बाक़ी विच ते जेतिरी बि हुजे त ख़ैरु आहे, छो त हेठियों ऐं मथो किनारो जॾहिं ॿई पाण में हिते चङी तरह बोतल सां चिंबड़ी वेंदा न त पोइ विच जो को मसइलो न रहंदो। ॿुधाइजो ज़रूरु त तव्हांखे कीअं थो लॻे ही क्राफ्ट, जेके मां तव्हांखे रोज़ु सेखारियां थी उहे कीअं था लॻनि। हिनखे सिर्फ़ु विच ते कवर करिणो आहे। एक्स्ट्रा हिन जो जेको बि वधियल हिसो हूंदो उहो कटे छॾींदासीं ऐं पोइ ग्लू हणी हुनखे कंदासीं फिक्स। सो घर में जेके बि बॉटल्स हुजनि अहिड़ियूं जेम जूं, अचार जूं, कॉफ़ी या केचप जी बॉटल्स हूंदियूं आहिनि त उहे ॾाढो ज़बरदस्त उन्हनि सां असां सुहिणियूं सुहिणियूं शयूं ठाहींदासीं ऐं घर खे डेकोरेट कंदासीं। तस्नीम सुल्ताना, मोस्ट वेलकम, वालेकुम अस्सलाम, भली करे आयो। ठीकु आहे, सो अॼु ही हिकिड़ो सेट थी ठाहियां मां डेकोरेशन जे लाइ, जंहिंजो कमु बि हूंदो कुझु न कुझु, यूज़ बि कंदासीं कंहिं मक़सद सां ऐं उहा सजावट बि थी वेंदी असांजी, उन में बि इहो सुहिणो लॻंदो। ठीकु आहे, सो हिननि ॿिन्हिनि जे मथां हे असां ॿोरी जेका आहे उहा चिंबड़ाए छॾी आहे। सो हाणे एक्स्ट्रा शयूं तो हटायूं था। हिननि बोतलनि जा असांखे ढकन आहिनि यूज़ करणा। ठीकु आहे, इन खां पोइ हे ॿ लेसिस आहिनि सेम टाइप जूं, हिकिड़ी थोरी वेकरी आहे, हिकिड़ी थोरी सन्ही आहे। जेका वेकरी वारी आहे उहा मां हिन बॉटल ते थी हणां ऐं मां हमेशह चवंदी आहियां त इहा कोशिशि कंदा कयो त जेके बि ॻंढ थियनि उहे हिकु पासे थियनि। ठीकु आहे न। सो हीअ वॾी जेका मां वटि वेकरी लेस आहे उहा पूरी न ई आहिनि, हिन बॉटल ते पूरी न ईंदी, इन करे मां कोशिशि कंदमि त इहा हिन जे फ्रंट ते प्रॉपरली लॻी वञे। जेकॾहिं बैक ते न बि लॻे त कोई मसइलो न आहे, छो त जॾहिं असां हिनखे रखंदासीं डेकोरेट कंदासीं त हिन जे हिकिड़ो ई पासो जेको हूंदो असांखे साम्हूं नज़र ईंदो। सो मां हिनखे उणीअ जे मथां पूरे विच ते हिनखे चिंबड़ायां थी। हुजे त ही पूरो हुजे, हुजणु पूरो ई खपे। ठीकु आहे, पर मुंहिंजो पूरो नाहे, ही थोरी आहे हीअ लेस मूं वटि, थी सघे थो त मां हिन मां टुकड़ो कटे पोइ इहो बि पोयां हिन जे हणी छॾियां त जीअं बैलेंस थी वञे, पर को मसइलो न आहे। सो हिन जे मथां असां नंढी लेस हणंदासीं नंढी बॉटल ते। ऐं मां ही ठाहिण वारी आहियां सेट
ऐं हीअ मां जीअं पहिरियों बि चयो त मां तव्हां सां सिर्फ़ु आइडियाज़ थी शेयर कयां, ठीकु आहे। बाक़ी तव्हां पाण पंहिंजी मर्ज़ीअ सां जहिड़ो मटीरियल तव्हां वटि आहे, जहिड़ी तव्हांजी चॉइस हुजे, जेका शइ तव्हांखे वणंदी हुजे, उन हिसाब सां तव्हां पंहिंजो चेंज करे सघो था आइडिया, कोई मसइलो ई न आहे, ठीकु आहे। सो ही बसि इहो ॾिसणो आहे त इक्वल हुजे, ईअं न थिए त किथे मथे लॻी वञे किथे हेठि लॻी वञे। इहो बैलेंस हिन जो तकड़ में करे वठिबो, छो त जेसिताईं हीअ असांजी ग्लू आली आहे तेसिताईं असां हिनखे चोरे पोरे हेॾां होॾां करे था सघूं, सुकी वेंदी त पोइ बसि। सो हीअ फिक्स थी वई। ऐं हाणे मां चाहींदमि त हीअ जेका नंढी लेस जो टुकुर बचियो आहे न, इहे मां हिन 2 पीसिस हणी तां पोयां हिनखे सील करे छॾियां त जीअं ॿोरीअ वारो ॻंढ बि जेको आहे मुंहिंजो उहो ढकिजी वेंदो, ऐं जेको पोयां लेस खुटी पई आहे इहा बि पूरी थी वेंदी। सो करे था ॾिसूं कीअं थो लॻे, ठीकु आहे। यकीनन बहितर लॻंदो, न हुजण खां त कुझु चङो ई लॻंदो न। हा, न हुजण खां त कुझु सुठो ई थी वियो आहे। हीअ ॾिसो, हीअ हिनजी साम्हूं हीअ लेस आहे ऐं पोयां खुटी पई मूं वटि एतिरी घणी न हुई, पर मूंखे इहा ई हणणी हुई त हुन सनी वारी लेस जा 2 पीसिस करे मां हिनजे मथां हया आहिनि, ठीकु आहे। सो हाणे इहा हिनजी थी वई हिकिड़ी थोरी डेकोरेशन। अञा कुझु कंदासीं असां। हीअ सुतली ॿी, यानी हिकिड़ो नेचुरल मटीरियल ॿोरी, उहा बि सुतलीअ मां ई ठहंदी आहे, जूट मां, सिणियूं चवंदा आहियूं असां सिंधीअ में। ऐं हाणे हिन जा कुझु वकड़ ईअं ई रैंडम कुझु वकड़ असां हिन जे ॻिचीअ में ॾींदासीं, बोतल जी ॻिचीअ में। सो हाणे मक़सदु इहो आहे त हिन में इलाही स्पेस आहे, इन करे मां हिनखे हिते थी इहा हणां सुतली, ऐं हिन में स्पेस कोन्हे, इन करे हिन जे बिल्कुलु ई ॻिचीअ में हणंदासीं, ठीकु आहे। सो हिते मां हिनखे चौधारी हणी वेंदमि ग्लू, ऐं तव्हां ॾिसंदव त हीअ कुझु बि नथो थिए, बसि थोरो टाइम ॾियणो थो पए, कुझु मटीरियल हिन ते यूज़ थो थिए ऐं हिकिड़ी ज़बरदस्त शइ ठही वेंदी। त हिन में बि ईअं ई कजो त जेको ॻंढ हुजे उहो हिकिड़े ई पासे हुजे, ईअं ई रैंडम, बिल्कुलु बि हो नाहे करण जी ज़रूरत त बैलेंस्ड हुजे, कीअं हुजे कीअं बि न हुजे, बसि ईअं ॾिसो उबतो सुबतो जीअं 3-4 वकड़ हिनखे बसि ॾेई छॾिजनि। ऐं पोइ पोयां हिन जो जेको आख़िरी सिरो आहे हुनखे बि ग्लू हणी असां चिंबड़ाए छॾींदासीं। ऐं कॾहिं कॾहिं हिन में रफ हिन जा किनारा हूंदा आहिनि, या अहिड़े क़िस्म जूं कुझु बि शयूं इहे कढी छॾिजनि या कटे छॾिजनि त उन सां बहितरु रहंदो, ठीकु आहे। सो ओहो, नो प्रॉब्लम। हिनखे ॾियूं था टाइम त जीअं हे थोरो चिंबड़ी वञे, ऐं ईअं ई असां हिन जे ॻिचीअ में रैंडम 2-3 वकड़ ॾींदासीं। हिन में घणा नथा ॾेई सघूं, छो त हिकु त बोतल बि नंढी आहे ऐं ॿियो हिन में स्पेस बि घटि आहे, तंहिंजे करे हिनखे 2 वकड़ बि काफ़ी रहंदा। ऐं ॻंढ उहो ई ॻाल्हि त सभु ॻंढ हिकिड़े ई पासे हुजणु खपनि। 3 वकड़ मां हिनखे ॾिना आहिनि, 3 हिन ते सुठो बैलेंस थी विया आहिनि, ठीकु आहे। हिनखे बि ग्लू हणी असां किनारो हिन जो फिक्स कंदासीं। कमु जंहिंजो थी वञे उहे शयूं हटाइणियूं आहिनि। सो हिनखे बि असां 2 मिंट छॾींदासीं त जीअं हे ॼमी वञे, चिंबड़ी वञे। सो हीअ वॾी बॉटल वारो ऑलमोस्ट चिंबड़ी वियो आहे, ठीकु आहे। सो हिन ते हाणे सभिनी खां पहिरियों त पिंक कलर जी मां खणंदमि सुतली। तव्हां काई बि डोरी या ऊन या कुझु बि अहिड़े क़िस्म जी शइ खणी था सघो। ठीकु आहे। हिन मां असां ईअं ई 2 नंढड़ा बो ठाहींदासीं, जीअं पहिरियों बि मां इहे कंहिं शइ ते हया आहिनि, ऐं बो ईअं ई ठहंदो जीअं जूतनि जा तस्मा ॿधबा आहिनि, सेम स्टाइल में। हिन में थोरो कलर ऐड करण जे लाइ, न त ॾाढो सिंपल लॻंदो, ठीकु आहे। हीअ ॾिसो आसान आहे बिल्कुलु बि, सभिनी खे इहो ठाहिणु ईंदो आहे। जूतनि जी लेस ॿधणु ईंदी आहे पंहिंजी ॿारनि जी, कंहिंजी बि, ठीकु आहे। सो इहो थोरो बो जेको आहे असां हिन सुतलीअ ते हणंदासीं, विच ते जेका असां हिन में 2-3 वकड़ ॾिनासीं। ऐं जीअं मां बार बार चवां थी त भई इहे सुतलीअ जा जेके भुज आहिनि, जेके रूआ आहिनि, इहे ॾाढो हेल्प कंदा आहिनि हिनखे चिंबड़ण में, त हिनजी अहिड़ी शिकिल थींदी। ऐं अञा बि इहो कंप्लीट न आहे, हाणे हिकिड़ो नंढिड़ो बो ठाहींदासीं नंढी बॉटल जे लाइ।
तमामु नंढो बि न पर हुन खां नंढो जेको हुन ते बोतल जे मथां सूट बि करे। ऐं आसान, तमामु आसान टेक्निक्स आहिनि इहे, कोई मुश्किल न आहे, कुझु बि न आहे। ऐं जीअं जीअं तव्हांखे जेकॾहिं शौक़ु हूंदो त तव्हां ठाहींदा रहंदव त मटीरियल बि तव्हां वटि जमा थी वेंदो। छो त मां कुझु बि ठाहींदी आहियां उन मां बचंदो आहे, वरी उहो रखंदी वेंदी आहियां, त मूं वटि ईअं इलाही सामान हूंदो आहे। सो हिन खे बि मथे बिल्कुलु टॉप ते जिते असां सुतली वेड़ी आहे उते असां हीउ बो जेको आहे चिमड़ाईंदासीं। ऐं जेकॾहिं हिन जा हे किनारा हेॾा वॾा थी वञनि त ख़ैर बुरा नथा लॻनि, पर जेकॾहिं चाहियो त हिननि खे बि ग्लू हणी फिक्स करे थो सघिजे। सो मां हिननि खे फिक्स कोन थी कयां, मां सिर्फ़ु बो चिमड़ायां थी। ठीकु आहे, हाणे आख़िरी हिन जी डेकोरेशन, आख़िरी सजावट, मां हिन जे मथां हणंदमि बटरफ्लाई। मूं वटि सामान एतिरो इन लाइ हूंदो आहे जो मां अलाए केतिरनि सालनि खां, सॼी उमिरि खां, नंढे हूंदे खां इहो कमु कंदी थी अचां। इन वटि मां वटि इन करे शयूं हर तरह जूं अवेलेबल हूंदियूं आहिनि। सो हिननि ते मां बटरफ्लाइज़ हणंदमि ऐं पोइ जॾहिं तव्हांखे मां हीअ डेकोरेट करे ॾेखारींदमि त असल में आहे छा शइ ठाही आहे असां। मूं हीअ खयूं 2 बटरफ्लाइज़, हीअ वॾी वारी चेक जी आहे पिंक ऐं वाइट, हीअ नंढी वारी सिर्फ़ु डार्क पिंक आहे। इन करे ई मां इहा पिंक हिते सुतली इस्तेमालु कई आहे। ठीकु आहे, सो असां हिन लेस जे विच ते, इहा जेका असां रिबिन हई आहे, लेस हई आहे, इन जे विच ते असां बटरफ्लाई हणंदासीं। हीअ ॾिसो, ठीकु आहे, नंढे ते लॻी वई, हाणे हिन वॾे ते बि। वॾे में ऑलरेडी हिकिड़ो लॻल आहे डबल साइडेड टेप, पर मां हिन ते एतिरो भरोसो न कंदी आहियां। मां हिननि ते ग्लू ज़रूरु हणंदी आहियां, छो त हिकु ॿ दफ़ो पहिरियों इहे निकिरी वयूं आहिनि कुझु टाइम खां पोइ। सो मां हिन जो उहो डबल साइडेड टेप जेका आहे उहा हटाए छॾी आहे ऐं मां ही ईअं डायरेक्ट हिन ग्लू सां चिंबड़ाइण जी कोशिशि थी कयां। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हीअ ॾिसो, हीअ हिन में लॻी वियो। ठीकु आहे, हीअ हिन में लॻी वियो। हाणे असां हीअ ठाहियो छा आहे, हीअ सेट डेकोरेट त कंदासीं जीअं मां शुरू में चयो। ऐं हिननि जा ढक मां ॿुधायमि त असांजे कम जा न आहिनि, फ़िलहालु हिन प्रोजेक्ट में कमु न ईंदा, इन करे हिननि खे मां अलॻि सां रखी छॾियो आहे संभाले, इहे संभालिजी वेंदा। ठीकु आहे, सो हाणे हिन में सभिनी खां पहिरियों असां विझंदासीं पथर। ठीकु आहे, जेकॾहिं रंगीन पथर न हुजनि त तव्हां कोई बि पथर विझी था सघो, मोती विझी था सघो, उहा तव्हांजी पंहिंजी क्रिएशन आहे या पंहिंजी तव्हांजी जेका अवेलेबिलिटी आहे कंहिं बि शइ जी। हिन बोतल खे असां तक़रीबन मुनो भरे छॾींदासीं। सो मूं चयो त हे पथर न हुजनि, मोती हुजनि, कुझु बि अहिड़े टाइप जो हुजे त तव्हां विझी था सघो। ठीकु आहे, हिन खे तक़रीबन मुनो मां भरियो आहे। तव्हांखे साइड मां नज़र अचे थो, शायदि हीअं नज़र ईंदो। ठीकु आहे, कुझु स्पेस छॾे ॾिनी आहे। सो इहे सिर्फ़ु हिन में विझंदासीं। हिन में असां छा विझंदासीं, अच्छा हीअ मां ठाहियो आहे कैंडल होल्डर। ठीकु आहे, सो हीअ मोमबत्ती आहे। अहिड़े क़िस्म जूं मोमबत्तियूं अॼुकल्ह आम आहिनि तमामु। अहिड़ी न विझणु चाहियो, बैटरी वारी मोमबत्तियूं बि मिलनि थियूं, पर हीअ वधीक हिन में सुठी थी लॻे। ऐं मां इहा तव्हांखे ॿारी बि ॾेखारींदमि, ॿारण जे लाइ पोइ मूंखे बत्तियूं विसाइणी पवंदियूं। हलो, हीअ त थी वियो मुंहिंजो कैंडल होल्डर। ठीकु आहे, ऐं हाणे जेको हीअ ॿियो वारी वॾी बोतल आहे, इन जो छा थींदो, इन जो मटीरियल भरिसां खणी रखियो त खणी थी अचां। इहो ठाहियो अथमि मां प्लांट होल्डर। ठीकु आहे, सो मां हीअ मनी प्लांट पहिरियों खां ई कटे ऐं वॉश करे रखियो हो ऐं पाणी बि पंहिंजे भरिसां भरे रखियो हो, मुंहिंजो वॉटरिंग कैन। कल्ह तस्नीम भुटो चयो त रुगो ग्रीन वॉटरिंग कैन ॾिठा आहिनि, मां आसमानी ठाहियो ऐं हीअ मुंहिंजो जेको आहे ॾाढो प्यारो गोल्डन प्लास्टिक जो आहे इहो। सो हिन में विझूं था पाणी, प्लांट होल्डर ऐं कैंडल होल्डर। ठीकु आहे, सो इहे असांजो ज़बरदस्त हिकिड़ो सेट ठही वियो। कोई बि प्लांट जेके पाणी में ग्रो करे सघनि, सर्वाइव करे सघनि, उहे तव्हां हिन में विझी सघो था। सो हीअ आहे मुंहिंजो प्लांट होल्डर रेडी, उन सां गॾु गॾु मुंहिंजो कैंडल होल्डर बि रेडी आहे। ठीकु आहे, सो छा ख़्यालु आहे, कैंडल ॿारे ॾेखारियांव छा, अगरि चओ त उनजो जेको आहे पूरो व्यू तव्हांखे नज़र अची वेंदो। सो इहे ॾाढा सुहिणा लॻंदा डेकोरेशन में। अगरि कंहिं बि साइड टेबल ते, कॉर्नर ते, ॾाकण में, शेल्फ में, किथे बि जिते तव्हां कैंडल ॿारे सघो ईज़िली, हीउ तमामु बहितरीनु लॻंदो। निघत सीमान, थैंक यू सो मच राणी।
ऐं ॾिसो त आम बोतलूं हुयूं, मूं जीअं शुरू में ई चयो न त हीअ हिन जो ढक आहे, हीअ हिन जो, त हीअ मां पाण बि यूज़ कंदी आहियां ईअं सिंपल वे में, त मुंहिंजा मोती सितारा बटण इहे हिननि में पिया आहिनि। पर जेकॾहिं असां हिननि खे चेंज कयूं हिकिड़े ख़ूबसूरत डेकोरेटिव आइटम में, त उहो बि बिल्कुलु पॉसिबल आहे। ऐं हिननि ढकनि मां घणो कुझु ठाहे चुकी आहियां, फ्यूचर में तव्हां सां बि यकीननि मां शेयर कंदमि इनशाअल्लाह। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन खे थोरो ॿारे ॾिसिजे ऐं हिन जो इहो लुक बि ॾिसिजे त कीअं लॻंदी ॿारण खां पोइ। मां हिन मॉडर्न वर्ल्ड में बि माचिस यूज़ कंदी आहियां। अञा ताईं मूंखे सभु चवंदा आहिनि त तूं लाइटर छो नथी वठे, पर अलाए छो मां हिरी वई आहियां माचिस सां न। सो हाणे लाइट बंदि थी कयां मां। त इहो त मुंहिंजे कैंडल होल्डर जो आहे व्यू, ठीकु आहे। पर उन में शायदि हिन जो बाक़ी डिज़ाइन नज़र नथो अचे सवाइ हिकिड़ी कैंडल जे। त मां हाणे वापसि जेको आहे टर्न थी कयां, ऑन थी कयां लाइट्स। सो अॼु इहो असांजो बोतलनि जो पहिरियों प्रोजेक्ट हुयो। शीशे जी बोतलूं, जार, जेके बि क़िस्मनि जूं अचनि थियूं घर में। अॼु असल में मां प्रोजेक्ट कुझु ॿियो ठाहिण वारी हुयमि, पर मां उन बॉटल्स खे इलाही देरि खां भिॼाए रखियो त उन्हनि जो कागज़ ॻरियो न हो अञा मथां जेको लेबल लॻियल हो, त मां उहो वरी चेंज करे छॾियो फ़िलहालु। ऐं इनशाअल्लाह सुभाणे वरी उहो प्रोजेक्ट ठहंदो, छो त कंटिन्यू मुंहिंजूं जेके आहिनि उहे बोतलूं पाणीअ में भिगियूं पियूं आहिनि, उन्हनि जो पेपर नरम थी वेंदो त मां उन्हनि खे लाहे साफ़ करे सुभाणे वारे प्रोजेक्ट जे लाइ रखंदमि। सो इनशाअल्लाह सुभाणे वरी 3 बजे लाइव। प्लीज़ तव्हां जेके बि हिन महिल ॾिसी रहिया हो, तव्हां महिरबानी करे वीडियो खे शेयर कयो, लाइव वीडियो खे। पोइ बि जेके ॾिसनि उन्हनि खे बि रिक्वेस्ट आहे त ज़रूरु शेयर कयो, जीअं इहो कमु घणे खां घणनि माण्हुनि ताईं पहुचे। सिंपल आइडियाज़ मां तव्हां सां शेयर थी कयां। ॾिसो, अहिड़ी लेस न हूंदी त का ॿी लेस हूंदी, अहिड़ा कटआउट्स न हूंदा, तव्हां हिन जे मथां रंगीन बटण हणी सघो था, कोई गुल हणी सघो था, उहा तव्हांजी पंहिंजी चॉइस आहे। त जेका शइ या त तव्हां अफोर्ड करे सघो बाज़ारां वठी अचो, या न त जेको कुझु घर में अवेलेबल हुजे, मौजूदु जेतिरो बि मटीरियल आहे उन मां बि तव्हां सुठी क्रिएशन करे था सघो। सो अॼु जो मुंहिंजो इहो कमु हुयो त तव्हां सभिनीनि जी मोट खपंदी, वीडियोज़ विरहाईंदव, शेयर कंदव त ख़ुशी थींदी मूंखे, घणनि माण्हुनि ताईं मुंहिंजो कमु पहुचंदो त मां सम्झंदमि त कुझु कयुमि, हिकु दफ़े में इलाही सारा माण्हू हुन मां फ़ाइदो वठी सघनि। सो अॼु जो प्रोजेक्ट कीअं लॻो, जिन जिन तारीफ़ लिखी आहे, तस्नीम सुल्ताना, निगत सीमा, वॾी महिरबानी, कुर्ब तव्हांजा कमेंट्स तव्हां ॿिन्हिनि जा ई था पढ़ण में अचनि। सो सुभाणे वरी को ॿियो प्रोजेक्ट हूंदो, वरी का ॿी डेकोरेशन जी शइ हूंदी, ऐं डेकोरेशन सां गॾु गॾु इस्तेमालु बि उन शइ जो, यानी सिर्फ़ु ईअं ख़ाली सजावट जी शइ न आहे। हिन में बिल्कुलु सादी बोतल में बि प्लांट विझी पियो सघिजे, पर हिन में विझण सां ऐं तव्हांजो जेकॾहिं को कमिरो आहे, का जाइ जे का थीम जो कलर आहे, त तव्हां उहा डेकोरेशन हिते उन कलर जे हिसाब सां बि करे था सघो। तव्हांजे कमरे जी या तव्हांजे उन एरिया जी या लाउंज जी कहिड़ी थीम आहे, त उन हिसाब सां तव्हां हिननि में कलर्स उहे विझी था सघो, त जीअं तव्हांजे उन सॼे माहौल सां, सेटअप सां जेको आहे उहो सूट करे। सो यकीननि तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ख़ुशि जो, आबाद जो इनशाअल्लाह। सुभाणे वरी असां शीशे जी बोतलनि जो ई हिकिड़ो ॿियो प्रोजेक्ट कंदासीं। यकीननि तव्हांखे इंतज़ारु रहे थो। हाणे मूंखे अंदाज़ो थी वियो आहे, निगत सीमा ऐं समीर अनवर ऐं तस्नीम सुल्ताना, इहे मुंहिंजा तक़रीबन रोज़ानो ई मौजूदु रहंदा आहिनि ॾिसण वारा। सो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद जो, सलामत जो इनशाअल्लाह। सुभाणे वारे वरी लाइव वीडियो में वरी मिलंदासीं के नए प्रोजेक्ट सां, के नए आइडिया सां। तेसिताईं अल्लाह वाही।